नाज़रीन, पनुआकल में कोरोना वायरस तेज़ी सां पखिड़जण लॻो आहे, जंहिंजी रोकथाम लाइ इंतज़ामिया मुख़्तलिफ़ पाड़ा सील करे छॾिया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे पनुआकल मां मेहरान टीवी जो रिपोर्टर इनायत भट्टी। जी इनायत, छा सूरत हाल आहे? कोरोना वायरस जे इंतज़ामिया कहिड़ा क़दम खयां आहिनि? जी, पनुआकल शहर में कोरोना वायरस तेज़ीअ सां पखिड़जी रहियो आहे ऐं कोरोना वायरस में पनुआकल तालका अस्पताल जो MS डॉक्टर मोहम्मद इस्माइल अब्बासी ऐं संदसि ॿ पुट जेको आहे सो वायरस में मुब्तला थी चुका आहिनि। ऐं मां ॿुधाईंदो हलां त पनुआकल शहर जा जेके महला आहिनि, जेको बेला रोड आहे, ॿियो सुमरा मौला, ऐं उते जेको वायरस सबबु जेके माण्हू आहिनि तक़रीबन वठिजी विया आहिनि। ऐं पनुआकल जी निजी अस्पताल आहे सखी बाबा, जंहिंजो अमले जी जेको आहे सो 170 माण्हुनि जी टेस्टियूं कयूं वयूं, जंहिंमें 27 जेके माण्हू आहिनि उहे वायरस सबबु मुब्तला थिया आहिनि ऐं जंहिंमें डॉक्टर आहिनि, नर्सियूं आहिनि ऐं तक़रीबन जेको अमलो आहे उहो 27 जे लॻभॻि जेके माण्हू जेको आहे सो वायरस में वठिजी विया। जंहिंखां पोइ DC सखर जेको आहे सो उनजो नोटिस वरितो ऐं उन खां पोइ जेको आहे ॿई जेके महला आहिनि जेको आहे सो सुमरा महला ऐं बेलार महला, उन ॿिन्हिनि खे सील कयो वियो हो। ऐं पनुआकल जी सखी बाबा जेका निजी अस्पताल आहे उन खे बि सील कयो वियो हुयो। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा ॿिया जेके महलनि खे मुकमल सील करे ॿिन्ही तरफ़नि खां टेंट लॻाई वई आहे। पुलिस एहलकार जेके आहिनि उहे जेको आहे मुक़ररु कया विया आहिनि ऐं वॾो अज़ाब इहो आहे त जेके महला त सील कया विया आहिनि ऐं गुज़िरियल 3 ॾींहंनि खां उन ॿिन्ही महलनि जा जेके ट्रांसफार्मर आहिनि बिजली जा उहे सड़ी विया आहिनि ऐं हिकु कोरोना वायरस में जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजे घरनि अंदरि महदूद आहिनि ऐं जेको आहे ॿियो हिन कहर जी गर्मी सबबु जेको आहे बिजली न हुजण करे जेके उतां जा रवासी आहिनि उहे सरापा एहतिजाज थी विया आहिनि ऐं हुननि जो इहो ई मुतालबो बि आहे जेको आहे हुननि एहतिजाज कयो आहे त जेको सड़ी वियल ट्रांसफार्मर आहे फौरी तौरु तब्दील कराए ॾिनो वञे ऐं जेको वायरस जे करे मां ॿुधाईंदो जेको वायरस आहे उहो शहर में इन जे करे बि तेज़ीअ सां फैलिजी रहे थो। जेको असांजे शहर जी जेका आवाम आहे या जेके दुकानदार आहिनि उहे जेको आहे जेके ग्राहकनि जी जेका रश आहे पी आहे ऐं उते बि SOPs ते को अमल न आहे ऐं जंहिंजे करे ऐं कंहिंमें ख़ौफ़ बि न आहे ऐं छाजे करे त जेको कानूनी मुताबिक़ जे अगरि कंहिंखे अगरि पुलिस गिरफ़्तार करे थी त उन जेका कार्रवाई आहे उहा 188 जी कार्रवाई आहे ऐं 144 जी कार्रवाई आहे ऐं जंहिंजो माना जेकर उन ते FIR या केस दाख़िल कयो वञे त पुलिस फौरी तौरु उन ते माना हाज़िर ज़ामिन ते उनखे छॾे सघे थी, जंहिंजे करे माण्हुनि में जेको कानून जो ख़ौफ़ न रहियो आहे। ऐं पनुआकल जा असिस्टेंट कमिश्नर मौलादा दुरानी, DSP लियाकत अब्बासी, मुख्तियार कार शाहनवाज़ चारण समेत अॼु वरी ॿीहर जेको आहे सो पनुआकल जे मुख़्तलिफ़ दुकाननि ते SOPs ते अमल न हुजनि ते 2 खां 5,000 ताईं ॾंड विधो वियो आहे ऐं जेको आहे हुनजो इहो ई चवणु आहे असांखे अफ़सोस आहे जेको आहे माण्हुनि ते हिन अवाम जे शहरनि ते त को बि SOPs ते अमल नथो कयो वञे ऐं जंहिंजे करे जो कोरोना वायरस आहे उहो तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। जी इनायत, तव्हांजी महिरबानी।